उहा ई क़ौम ज़िंदा रहंदी आहे जंहिंजी ॿोली ज़िंदा आहे ऐं ॿोली ज़िंदा उहा रहंदी आहे जंहिंजा साहित्यकार ऐं कलाकार जो क़दुरु थींदो आहे। साहित्यकारनि ऐं कलाकारनि जो क़दुरु थींदो आहे, इज़त थींदी आहे। त सही माना में असांखे जे पंहिंजी ॿोली ज़िंदा रखणी आहे, जाती ज़िंदा रखणी आहे, त असांजे कलाकारनि ऐं साहित्यकारनि जी इज़त करणी आहे, उन्हनि जो क़दुरु करिणो आहे। इन सोच सां ई माली कल्चर अकेडमीअ रिथियो आहे त साहित्यकारनि ऐं कलाकारनि ते नंढा नंढा वीडियो डॉक्यूमेंट्री फिल्म्स ठाहियूं वञनि, उन्हनि जो क़दुरु बि कयो वञे ऐं जिन खे उन्हनि जे योगदान जी या उन्हनि जे कयल कम जे बारे में ॼाण न आहे उन खां बि वाक़ुफ़ु कयो वञे। त असांजी कोशिशि आहे, असां 3-4 वीडियोस ठाहिया आहिनि ऐं अञा ॿिया बि अॻियां ठाहिणा आहिनि। असांजी इहा पहिरीं कोशिशि आहे, पहिरियों वीडियो पेश करे रहिया आहियूं पुष्पा गोविंद मालीअ ते। त उमेद था कयूं कि तव्हांखे पसंदि ईंदो। मां पंहिंजी पूरी टीम खे हिते घुराइणु चाहींदसि, जूली तेजवानी पूरी टीम खे वठी अच, कुमार खिलवानी, विजय नायर, विजय त ही सभु हा मूं सां गॾु ही मुंहिंजा साथी आहिनि। मूंखे नाज़ आहे इन्हनि नौजवाननि ते, इन्हनि सभिनी नौजवाननि लाइ तारीफ़। नौजवाननि खे नाज़ आहे जिन लगन सां पंहिंजे दिलि जे गहराइनि सां चाह वठी करे इहा फिल्म ठाही आहे। मां इन्हनि सभिनी जी आभारी आहियां, पर मां आभारी छो रहां, ही सभु मूंसां गॾु ई आहिनि, मुंहिंजा पंहिंजा आहिनि, त आभारी छाजे लाइ। पर दरअसल ख़ुशनसीब आहियां मां त ईअं चवंदसि ख़ुशनसीब आहियां जो इन बहाने डॉक्यूमेंट्रीज़ जे बहाने मूंखे हिकु माइनास कलाकार ऐं अॻियां बि कलाकारनि जे लाइ माइनास कलाकारनि जे बारे में डिटेल में ॼाणण जो मौक़ो मिलियो। त ही हिकु सुठो कॉन्सेप्ट आहे, डॉक्यूमेंट्रीज़ ऑन आर्टिस्ट, पोएट्स ऐं साहित्यकारनि जे मथां जेका नई टही अचे पई। अॼु असांजा कलाकार आहिनि या नई टही जिते बि कमु करे थी पई, असांजा पुराणा कलाकार कहिड़ा थी गुज़रिया आहिनि, छा छा उन्हनि कम कया आहिनि, उन्हनि जो केतिरो महत्व हो, इहो ॼाणण जी सख़्तु ज़रूरत आहे अॼु नंढी टहीअ खे। ऐं इहो हिकु सुठो कॉन्सेप्ट शोभा चंदानी जी खणी आया आहिनि ऐं मां चाहियां थी कि इहो असां सिर्फ़ु मुंबई या उल्हासनगर में न, पर हर हिकु शहर में जेके बि कलाकार पुराणा थी गुज़रिया आहिनि, महिरबानी करे उन्हनि जे मथां डॉक्यूमेंट्रीज़ असां ठाहियूं, उहे यूट्यूब ते हुजनि, जीअं असां सभु उन्हनि मां प्रोत्साहन वठी सघूं, इंस्पिरेशन वठी सघूं ऐं नंढी टही इहो ॼाणे सघे त असांजो साहित्य, असांजी कला केतिरी पुराणी आहे। त हिन कोशिश जे लाइ सभई अॻियां अची करे हथ वधायो, जीअं इहे कोशिशूं अॻिते बि हर शहर में करे सघूं। महिरबानी। मां इन खां वधीक चवंदसि कि असांजो अॼुकल्ह डिजिटल जो ज़मानो आहे। असां यूट्यूब ते माली कल्चर अकेडमी जे नाले सां हिकु चैनल खोली आहे। तव्हां उनखे लाइक करे ऐं सब्सक्राइब कंदा, सब्सक्रिप्शन फ्री आहे, उन लाइ कोई चार्ज न ॾियणी आहे। त तव्हां उनखे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा त असांजो हौसलो बुलंद थींदो ऐं असीं वधीक ऐं वधीक अहिड़ा वीडियोस ठाहींदासीं। उमेद थी रखां त तव्हां ज़रूरु असांखे हिमथाईंदा। महिरबानी। क़ौम जी सुञाणप उनजी सभ्यता, संस्कृति, साहित्य ऐं कला सां थींदी आहे। असांजी सिंधु सभ्यता, संस्कृति ऐं ॿोली प्राचीन आहे। साहित्य ऐं कला जो विकास वक़्त ब वक़्त थींदो रहियो आहे। समय मां घबराइजी वियसि, खीसिजी वियसि, ईष्टी घर हली आयसि। मुंहिंजी शिकिल ॾिसी पुछियो सम्झी वई, कुझु त ममता मिली। वॾे हूंदे तुंहिंजी इहा सेवा ॾिसी कीअं महसूसु कंदा आहियूं? अॼु बि असांजी अमा ज़िंदा। हूअ ट्रेकिंग जे लाइ वक़्तु कढी छॾींदी हुई।
हिकिड़ो मशहूरु नाटक आयो तूं मूंसां शादी कंदे, जेका हमेशा हमेशा लाइ अलविदा कई।